चूंडियल काउंसलर कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। 5 साल चूंडियल काउंसलर कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। आजाद कयो, आजाद कयो। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जसीरा तंदारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। सियासी समाजी कारकुन कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। आजाद कयो, आजाद कयो। 5 साल चूंडियल काउंसलर रहंदड़ कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। बंद कयो, बंद कयो, बंद कयो, बंद कयो, माण्हू कम भेड़ बंद कयो, माण्हू कम भेड़ बंद कयो, कारकुन कम भेड़ बंद कयो, कारकुन कम भेड़ बंद कयो। सिंगार नारी खे आजाद कयो। सिंगार नारी खे आजाद कयो। नामंजूर, 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 नामंजूर। सिंगार नारी खे आजाद कयो। सिंगार नारी खे आजाद कयो। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जंग असांजी जारी रहंदी। जंग असांजी जारी रहंदी। आजाद कयो, आजाद कयो। कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। 5 साल चूंडियल काउंसलर रहंदड़ कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। 5 साल चूंडियल काउंसलर रहंदड़ कामरेड सिंगार नारी खे आजाद कयो। आजाद कयो, आजाद
कयो आज़ाद कयो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी बहरिया टाउन ना मंजूर बहरिया टाउन ना मंजूर डीएशए ना मंजूर डीएशए ना मंजूर ये गुंडागर्दी बंद करो 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 जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी बंद कयो 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 आज़ाद 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 कयो बंद कयो बंद कयो बंद कयो जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी आज़ाद कयो आज़ाद कयो आज़ाद कयो उस्ताद खे आज़ाद कयो असांजे लीडर खे आज़ाद कयो शहर जी सूह खे आज़ाद कयो शहर जे सियासी वर्कर खे आज़ाद कयो जंग असांजी जारी रहंदी बात पढ़ी दो बंद कयो माण्हू खंबड़ बंद कयो ॿाहिरि खंबड़ बंद